पर हीअ हुर जमायत उहा अज़मत वारी जमायत आहे जो कॾहिं बि कंहिं मुल्क जे तरफ़ मेरी अखि कई आहे हिकिड़ो जेकॾहिं कंहिं बयान ॾिनो त हज़ारे हुर हिफ़ाज़त लाइ बॉर्डर ते पहुची वेंदा आहिनि। ऐं हीअ जमायत अल्हम्दुलिल्लाह दीन जी हिफ़ाज़त करण बि ॼाणे थी। अॼु बि हिन जमायत में हज़ारे सिकंदरी आलिम मौजूद आहिनि। अॼु बि हिन जमायत में हज़ारे हाफ़िज़ कारी मौजूद आहिनि जेके ॻोठनि ॻोठनि में बड़पटनि बयाबाननि में वञी करे इहो दीन जो कमु पहुचाए रहिया आहिनि। जेसि ताईं पागारो इमाम आहे हीअ जमायत इंशाअल्लाह ही मुल्क क़ाइम ऐं दाइम रहंदो। पर इंशाअल्लाहुल अज़ीज़ हीअ जमायत कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि खे पसंदि न कंदी। सुबुह शाम हीअ जमायत ज़िक्र फ़िक्र वारी जमायत आहे। ऐं हज़रत पीर साईं सूर्य सरदार नारो लगायो ज़ोर सां। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो इनक़िलाब जो इमाम थी गुज़रियो आहे। उहो हक़ ऐं सदाकत जो शहीद अॻवान आहे। सालारा हुरन जो उहो त इमाम ऐं सरदार आहे जंहिं फूह जवानी 34 सालनि जी जवानीअ में इन 34 सालनि वारी उमिरि मुबारक में जंहिं सॼियूं आराम आसाइशूं सभई ठुकराए छॾियूं बर्तानिया जी हुकूमत जे तरफ़ां जेके बि उनखे के आसाइशूं आराम ऐं जेके बि हुकूमत जे तरफ़ां जेके आफरूं मिलियूं हज़रत पीर साईं सूर्य सरदार सभिनी खे ठुकराए छॾियो। ॻाल्हि इहा ई हुई त हीअ उम्मत मुस्तफ़ा करीम जी कॾहिं बि ग़ुलामी पसंदि कान कंदी। नारो लगायो ज़ोर सां नारो लगायो। हीअ जमायत इंशाअल्लाहुल अज़ीज़ कॾहिं बि नसारे जी ग़ुलाम थी करे ते कान रहंदी। अॼु जेकॾहिं हिन मुल्क जे मथां एहसान आहे त सूर्य सरदार जो ऐं उनजी जमायत जो आहे। जिन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि 100 साला तहरीक हली आहे हुर विढ़िया आहिनि ऐं अहिड़ो त ख़ूब विढ़िया आहिनि। जिन अंग्रेज़नि खे टोटा चबाए छॾिया उहे अंग्रेज़ पंहिंजे किताबनि में लिखी विया त जिन जो पागारो इमाम अहिड़ो जवान बहादुर हुजे ऐं जंहिंजी जमायत इहे मुर्शिद जे हुकुम ते अमल कंदड़ हुजे त हक़ीक़त इहा आहे त इहा क़ौम कॾहिं बि ग़ुलाम रही नथी सघे। इसे सूर्य बादशाह जिन कोशिशूं कयूं फ़कीरनि अर्ज़ कयो त क़िबला अलाए केतिरा हुर शहीद थी विया आहिनि। तक़रीबन 40,000 हुर किताबनि लिखियो आहे। 40,000 को मामूली तादाद त कोन्हे। 40,000 हुर जॾहिं शहीद थी विया पीर साईं सरदार खे कंहिं अर्ज़ कयो त क़िबला आख़िरकार हिन जंग जो को अंत बि थींदो या न ईअं पुसंदा रहंदासीं। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह फरमायो त जेके जीअरा हूंदासीं जल्दी वॾा रंग ॾिसंदा। नारो लगायो ज़ोर सां अल्हम्दुलिल्लाह। हज़रत सूर्य सरदार त 34 सालनि जी खूह जवानी में पंहिंजी शहादत जो उहो नज़रानो उहो पेश कयो। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात शहादत जो ताज पारायो ऐं जान निसार हुर शहीद थिया। पर देर थी कान का 43 में पीर साईं सूर्य बादशाह के शहीद कयो वियो। 1943 में कॾहिं 1943 में पीर साईं सूर्य बादशाह के शहीद कयो वियो। उन खां बाद में हुरन त ऋण बारे सुभान अल्लाह चो। पीर सूर्य सरदार सां गॾु बि विढ़ंदा रहिया पर ईअं कोन हुयो त हुर सम्झनि त हाणे पागारो उहो इमाम उहो त वियो हलियो हाणे विढ़ूं त कंहिंजे लाइ विढ़ूं। ईअं न थियो। सलाम आहे उन्हनि मुजाहिदनि जी अज़मत खे जिन चयो त सूर्य सरदार त वियो हलियो हाणे जीऊं त कंहिंजे लाइ जीऊं। जेतिरी बि हयाती आहे इन्हनि खे त टोटा चबायूं जो 7 समुंड पार बि अंग्रेज़ वञे पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾस ॾे त हुर वाकई हुर आहे। 1943 में पीर साईं सूर्य बादशाह खे शहीद कयो वियो। देर थी कान का 44 45 46 47 1947 में पाकिस्तान आज़ाद थी।
इहा कुर्बानी हज़रत सूर्य सरदार जी उन जे जमायत जी हुई। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हीअ जमायत पीर साईं छत्रधणी बादशाह जिन फरमाईंदा हुया त असांजी जमायत ऐं पाकिस्तान जी फ़ौज इहे गॾु छो आहिनि। कंहिं पुछो त तव्हांजी जमायत फ़ौज सां हमेशह गॾु छो हूंदी आहे। हज़रत पीर साईं छत्रधणी बादशाह सरदार फरमायो त इन जे करे त जेका पाकिस्तान जी फ़ौज आहे उहा आहे जाग्राफियाई सरहदुनि जी मुहाफ़िज़। कहिड़ियुनि सरहदुनि जी? जाग्राफियाई सरहदुनि जी मुहाफ़िज़ उहा आहे पाकिस्तान जी फ़ौज जेका मुल्क जूं जेके सरहदूं आहिनि ॿाहिरां उन्हनि जी हिफ़ाज़त करण वारी पाकिस्तान जी फ़ौज आहे। ऐं हज़रत पीर साईं छत्रधणी बादशाह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त जेका असांजी जमायत आहे उहा वरी पाकिस्तान जे नज़रियाती सरहदुनि जी मुहाफ़िज़ आहे। असांजो जेको नज़रियो आहे न दीन इस्लाम वारो जेको असांजो नज़रियो आहे हीअ जमायत वरी उन दीन वारे नज़रिये जी मुहाफ़िज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हिन जमायत में उहो सिलसिलो वतन जे हिफ़ाज़त जो भी मौजूद आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन जमायत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो दीन जो तहफ़्फ़ुज़ भी अॼु मौजूद आहे। पीर साईं छत्रधणी बादशाह जिन मदरसनि जो ॼार विछाए विया आहे अलाए केतिरा मदरसा, हर इलाइक़े में मदरसो, हर शहर में तक़रीबन मदरसो ऐं हर साल जेके सवें आलिम हाफ़िज़ क़ारी फारिग़ थियनि था यकीन ॼाणियो त उहे वरी परे परे जे इलाइक़नि में वञनि था। को वञी मदरसो खोले, किथे मस्जिद में ॿार पढ़ाए, को छा करे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ इहा दरगाह मुबारक जी ख़िदमत हलंदी रहंदी। इहे मुल्हिद टको बि दीन खे नुक़सान कोन पहुचाए सघंदा। हज़रत पीर साईं छत्रधणी बादशाह जो इहो फैज़ जारी ऐं सारी रहे।